नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के लाहौर मां खबर ॾींदा आहियूं। पंजाब हुकूमत सूबे जे तमाम पार्क्स में टिकटॉकर्स जी दाख़िला ते पाबंदी जो फैसलो कयो है। ज़रियन मौजूद पाबंदी के तहत यूट्यूबर्स ऐं टिकटॉकर्स पार्क्स में अची कंहिं क़िस्म जी वीडियो नथा ठाहे सघनि, जॾहिं त सिर्फ़ क़ौमी मीडिया खे वीडियो बणाइण जी इजाज़त ॾिनी वेंदी। ज़रियन जो चवणु आहे त सोशल मीडिया जे लाइ वीडियो ठाहिण लाइ इजाज़त स्क्रिप्ट अॻु में जमा कराइण मशरूत हूंदो, जॾहिं त पार्क्स में मुक़रर सिक्योरिटी एहलकार टिकटॉकर्स ऐं यूट्यूबर्स ते नज़र रखंदा। ज़रियन मौजूद पंजाब हुकूमत समूरनि वॾनि पार्कनि में फैमिली खां सवाइ दाख़िला ते बि पाबंदी लागू करण जो फैसलो कयो आहे, जॾहिं त स्कूलनि ऐं कॉलेजनि जी यूनिफॉर्म वारनि शागिर्दनि खे पार्क्स में वञण जी इजाज़त न हूंदी, जॾहिं त पाबंदी जी हतमी मंज़ूरी पंजाब जो वॾो वज़ीर उस्मान बिज़दार ॾींदो। यादि रहे त लाहौर में 14 अगस्त ते मीनार पाकिस्तान जे ग्रेटर इकबाल पार्क में इंतहाई अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो हो, जॾहिं त टिकटॉकर औरत खे 400 माण्हुनि हरासा कयो ऐं उन सां बदतमीज़ी कई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।